जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 22 जनवरी 2024, सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी 12 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन जो शोक सताइण जी आशंका आहे त अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु मेष राशि वारनि खे अवॉइड करणो आहे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करणु या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे या अधिक धन ख़र्च थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी सफलता जी हुननि खे प्राप्ति थींदी। अॼु तव्हांखे धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में थोड़ी घबराहट या मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त ॾींहं में थोरो टाइम कढे मेडिटेशन या योगा करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे कार्यस्थल ते ॾींहुं साधारण थींदो। अॼु जो ओवरऑल ॾींहुं तव्हांजे लाइ एवरेज ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कमु पूरो थियण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कंहिंसां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। हुन सां अपमान थियण जी भी आशंका आहे त घर में भी ऐं कार्यस्थल ते भी तमामु सोचे समझे करे ॻाल्हाइणो आहे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। ख़ासि करे पंहिंजे पेट जो हुननि खे अॼु ध्यानु रखणो आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। ओवरऑल ॾींहुं अॼु जो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु तव्हांखे पंहिंजे कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु कार्यस्थल ते भी ॾींहुं सुख सां गुज़रंदो। अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
श्री राम जन्मभूमि। त अॼु जीअं 22 जनवरी जो ॾींहुं आहे, अयोध्या में प्रभु श्री राम जन्मभूमि जो उद्घाटन थींदो। अॼु तव्हांखे यादि रखिणो आहे कि सुबुह जो उथी करे सनानु पाणी जल्दी सां करे सुठा वस्त्र पाए करे तव्हांखे पंहिंजे घर जो जेको मंदिर हूंदो, जेको प्राण प्रतिष्ठा जो अॼु जो अभिजीत मुहूर्त आहे उहो आहे 12:20 जो। त हुन टाइम ते तव्हांखे पंहिंजे घर में ॾीओ ॿारणो आहे। मंदिर में ॾीओ ॿारे करे अभिजीत मुहूर्त यानी 12:20 जंहिं टाइम ते प्राण प्रतिष्ठा राम जी थींदी हुन मंदिर में, त हुन टाइम ते तव्हांखे पंहिंजे मंदिर में शंख वॼाइणो आहे, घंटी वॼाइणियूं आहिनि। थी सघे त काई ना काई भॻवान खे मिठी शइ जो भोग लॻाइणो आहे। चवंदा आहिनि कि उहो राम जन्मभूमि जो जेको मंदिर आहे हुन में भॻवान श्री राम जेके आहिनि उहे बाल स्वरूप में विराजमान थींदा। त तव्हांखे जॾहिं बि मौक़ो मिले हुते वञी करे प्रभु श्री राम जो दर्शन ज़रूरु कजो। पंहिंजे परिवार वारनि जे साण वञी करे प्रभु श्री राम जी आशीर्वाद वठिजो। शाम जे टाइम ते थी सघे त पंहिंजे घर जे ॿाहिरि रंगोली ठाहिजो, जीअं ॾियारी में ठाहींदा आहियूं। साण ई साण ॾीआ पंहिंजे घर जे अॻियां ॿारिजो। त चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू शाम जे टाइम ते ॾीओ प्रभु श्री राम जे लाइ ॿारींदो आहे, भॻवान श्री राम हुन घर खे सदा ई पंहिंजे परिवार जे साण आशीष प्रदान कराईंदा आहिनि। त तव्हां बि शाम जे टाइम ते पंहिंजे घर जे ॿाहिरि सुठी सजावट कजो, प्रभु श्री राम जे आगमन जी तयारियूं कजो। त भॻवान श्री राम जो कृपा ऐं आशीर्वाद तव्हांजे मथां बि सदैव क़ाइमु हुजे। तव्हां सभिनीनि खे राम जन्मभूमि जी जाम जाम वाधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुनीता जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि। सुनीता जी जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते हुननि खे जाम तकलीफ़ थियूं अचनि। त सुनीता जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजे जेके कुंडली में 7.5 हली रही आहे हुन जे करे तव्हांखे काई ना काई अड़चनियूं अची रहंदियूं आहिनि। त हुन जे लाइ तव्हां हनुमान चालीसा जो नित्य जाप करणु, मंगल ॾींहुं ऐं छंछरु ॾींहुं हनुमान मंदिर में वञी करे हनुमान जी जो दर्शन करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। इहो करण सां धीरे धीरे जेके अड़चनियूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।